नाज़रीन नवाज़ ख़बर शेयर कंदालूं। डिप्टी कमिश्नर कश्मीर एट कंदकोट मुनव्वर अली मिठाणी की अगवाणी में मुख़्तलिफ़ खातनि के अमलदारनि ऐं समाजी नुमाइंदनि पारां पोलियो के हवाले से डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिस खां डिप्टी कमिश्नर ऑफिस ताईं आगाही रैली कढी वई। रैली से खिताब कंदे डिप्टी कमिश्नर कश्मीर एट कंदकोट मुनव्वर अली मिठाणी जो चवणु हो त पोलियो के ख़ात्मे लाइ असां सभिनी खे मिली करे कोशिश करणी आहे त जीअं पोलियो जहिड़ी मर्ज़ जो ख़ात्मो करे पंहिंजे नस्लनि खे दाइमी माज़ूरी खां बचाए सघिजे। उन मौक़े ते डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर एजाज़ सुमरो चयो त पोलियो के हवाले से हिन रैली जो मक़सद आवाम अंदर पोलियो जहिड़ी मौज़ी मर्ज़ बाबति आगाही ॾियणु आहे। पोलियो मुहिम सां गॾोगॾु 6 महीननि खां 5 साल जे ॿारनि खे विटामिन ई जा कैप्सूल पिणु ॾिना वेंदा जेके ॿारनि खे शबखोरी या बिनाई जी कमज़ोरी लाइ मुफ़ीद आहिनि। अचो त असांखे मिली करे पोलियो ख़िलाफ़ जंग में पंहिंजो पंहिंजो भरपूर किरदारु अदा करियूं। उन मौक़े ते डॉक्टर मोहम्मद मूसा एंड स्टाफ, डॉक्टर सुशील कुमार, इम्यूनाइज़ेशन ऑफिसर बशीर अहमद, डिस्ट्रिक्ट हेल्थ कम्युनिकेशन ऑफिसर सदर प्रेस क्लब कंदकोट अली हसन मलिक ऐं ॿिनि वास्तेदार अमलदारनि शिरकत कई।